तुझे बैतुल्ला खाना काबा में इल्तिजाए मुझा रब्बुल आलमीन मुझी सबा जड़ी सिंध के ट्रोइण जी या अल्लाह सिंध में वधीक सूबा ठाइण वारन के नेस्तो नाबूद फरमा या रब्बुल आलमीन सिंध दुश्मनन के तबाह ऐं बर्बाद फरमा या अल्लाह मुझी सबा जड़ी सिंध जी भारत थी या रब्बुल आलमीन मुझे सिंध के नौजवानन के या अल्लाह शहूर अता फरमा या अल्लाह मुझे सिंध के मज़लूमन ग़रीबन या अल्लाह मुझे अबोजन मिस्किनन के तबाह ऐं बर्बाद कंदड़ उन्हनि जा हक़ खाईंदड़ या अल्लाह ज़ालिमन के तबाह ऐं बर्बाद फरमा या अल्लाह मुझे सिंध की सेहत या अल्लाह मुझे सिंध के अस्पतालुनि मुझे सिंध के स्कूलन मुझे सिंध के रोडन रस्तन जी बजट खाई वेंदड़न के या अल्लाह उन्हनि सियासतदानन ऐं कामोरन के तबाह ऐं बर्बाद फरमा या रब्बुल आलमीन मुझे सिंध के ट्रोइण की गाल कंदड़ या अल्लाह हर या अल्लाह उन फ़र्द के या अल्लाह तबाह ऐं बर्बाद फरमा जेको सिंध के या अल्लाह टुकड़ा टुकड़ा करण तो चाहे या रब्बुल आलमीन मुझे सिंध के नौजवानन के हक़न ते थाड़ो हणंदड़ कामोरन ऐं सियासतदानन के तबाह ऐं बर्बाद फरमा या अल्लाह मुझे सिंध में या अल्लाह जेके मेरिट ते नौजवान अचनि था या अल्लाह उन्हनि खे हिदायत नसीब फरमा तो उहे सिंध के ग़रीब मज़लूम माण्हुनि जी ख़िदमत कनि या अल्लाह जेकी कामोरा या अल्लाह जेके सियासी माण्हू या रब्बुल आलमीन जेके हिन ॿोॾ जे दौरान या अल्लाह हिन मुश्किल जे दौरान ग़रीबनि जा फंड खाई विया मिस्किननि जा राशन खाई विया मिस्किननि जे लाइ आयल सामान खाई विया अल्लाह उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद फरमा या अल्लाह सिंध जे मज़लूमनि खे लुटींदड़नि खे तबाह ऐं बर्बाद फरमा या अल्लाह सिंध जे रोडनि रस्तनि जा पैसा खाईंदड़ या अल्लाह सिंध जे अस्पतालुनि जा पैसा खाईंदड़ सिंध जे स्कूलनि जा पैसा खाईंदड़ या अल्लाह सिंधनि जे नौकरनि खे विकिणंदड़नि खे तबाह ऐं बर्बाद फरमा ए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी सिंध जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह मुंहिंजी सिंध जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह मुंहिंजी सिंध वासियुनि जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह सिंध खे हिन वाॻुनि जे वात मां आज़ादी अता फरमा या अल्लाह सिंध खे हिन वाॻुनि जे वात मां आज़ादी अता फरमा या करीम अल्लाह खाना काबा में आउं पंहिंजी सिंध जे लाइ सिंध जे मारूअड़नि जे लाइ ही तुंहिंजे दर ते इल्तिजा थो कयां अल्लाह मां गुनहगार जी ही दुआ पंहिंजे बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमा या रब्बुल आलमीन मुंहिंजे सिंध जे मज़लूमनि या अल्लाह मुंहिंजे सिंध जे मारूअड़नि मुंहिंजे सिंध जे मिस्किननि या अल्लाह मुंहिंजे सिंध जे मज़लूम अवाम जी हिफ़ाज़त थी या अल्लाह मुंहिंजे सिंध जे नौजवाननि खे या अल्लाह शऊर अता फरमा त उहे वॾेरनि जे कढ न लॻनि सियासतदाननि ऐं कामोरनि जे कढ न लॻनि या अल्लाह मुंहिंजे सिंध वासियुनि नौजवाननि खे हिदायत ॾे त उहे तालीम सां गॾु शऊर याफ़्ता थी मिस्किननि जे ख़िदला उहे महिनत कनि या अल्लाह उन्हनि खे तौफ़ीक़ ॾे त उहे महिनत कनि हिलाल पोरियो कनि पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कनि या अल्लाह सिंध जे नौजवाननि खे या अल्लाह सिंध जे नौजवाननि ते पंहिंजो रहम फरमा या अल्लाह सिंध जे नौजवाननि खे हिदायत अता फरमा या अल्लाह साईं सिंध खे लुटींदड़ हर पार्टी या अल्लाह हर सियासतदान हर कामोरे खे तबाह ऐं बर्बाद फरमा या अल्लाह उनखे दुनिया ऐं आख़िरत में ज़लील ख़्वार बणा या अल्लाह जेके सिंध में नवां सूबा ठाहिण जी साज़िश करे रहिया आहिनि जेके सिंध में नवनि सूबनि ठाहिण जा बिल पेश करे रहिया आहिनि या रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके अल्लाह पंहिंजे खाना काबा जे सदके या अल्लाह उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद फरमा उन्हनि खे नेस्तो नाबूद फरमा या अल्लाह मुंहिंजे सिंध जे अस्पतालुनि जो बजट खाईंदड़नि या अल्लाह सिंध जे अस्पतालुनि जूं दवाऊं विकिरो कंदड़ या अल्लाह सिंध जे स्कूलनि या अल्लाह रोड्स जूं ऐं ॿियनि डिपार्टमेंट जूं या अल्लाह जेके बजट खाई था वञनि जेके खुर्द बुर्द था कनि या अल्लाह उन्हनि कामोरनि खे बि तबाह बर्बाद फरमा उन वॾेरनि ऐं सियासतदाननि खे बि तबाह ऐं बर्बाद फरमा या रब्बुल आलमीन मुंहिंजे सिंध जे मज़लूम न्याणियुनि ते रहम फरमा या अल्लाह मुंहिंजे अदरनि भेनरुनि ते रहम फरमा या अल्लाह जेके परेशान हालनि जी परेशानियुनि खे दूर फरमा या अल्लाह साईं जिन दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि जे दिलनि जा नेक मक़सद पूरा फरमा या अल्लाह साईं जेके वधीक अघु वठंदड़ या अल्लाह करप्ट या अल्लाह जेके ज़ालिम वापारी आहिनि उनखे बि नेस्तो नाबूद फरमा या अल्लाह जेके हथ राधू महांगाई कंदड़ आहिनि या अल्लाह जेके हिन वक़्तु भाण हारियुनि खे महांगो ॾेई रहिया आहिनि या अल्लाह जेके मिलावट जो कमु करे रहिया आहिनि या रब्बुल आलमीन उन्हनि खे बि तबाह ऐं बर्बाद फरमा या अल्लाह साईं फूड डिपार्टमेंट वारनि खे हिदायत ॾे जेकर उन्हनि जी हिदायत मुक़दर में नाहे लिखियल त उन्हनि खे बि तबाह ऐं बर्बाद फरमा या रब्बुल आलमीन जेके सिंध दुश्मन DC आहिनि या अल्लाह अवाम दुश्मन DC आहिनि या अल्लाह उन्हनि खे तबाह बर्बाद फरमा
या अल्लाह मुझे चांडका जी बर्बादी कंदड़ हर एक के तबाह बर्बाद फरमा। या अल्लाह मुझे सिंध की तालीम की तबाही कंदड़ उनके तबाह बर्बाद फरमा।